बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में भली कार आऊं आहियां इरफान महबूब। ऐं अॼु की लीगल ओपिनियन में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पोरियतनि जे हक़नि जे हवाले सां। यकीन पोरियत असांजे मुआशरे जो उहो तबिक़ो आहे जंहिंजे हक़नि जी लताड़ रोज़ जो मामूल बणियल आहे। पाकिस्तान ख़ासि करे सिंध में पोरियतनि जे हक़नि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ कई क़ानून मौजूदु आहिनि, पर उन्हनि ते अमल दरामद अॼु सुधो सवाल या निशान बणियल आहे। लीगल ओपिनियन में असीं कोशिशि कंदासीं त पोरियतनि जे हक़नि जे लाइ ठाहियल कहिड़ा क़ानून आहिनि उन्हनि बाबति तव्हांखे आगाही ॾियूं, त जीअं आम माण्हू, आम मज़दूर, आम पोरियत ऐं को आम मुलाज़िम पंहिंजे हक़नि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए सघे। ऐं इन आगाही जे लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे अब्दुल अज़ीज़ दाहियो साहब। पाण हाई कोर्ट जा वकील आहिनि, गॾोगॾु हाई कोर्ट बार एसोसिएशन जे मैनेजिंग कमेटी या मेंबर पिण आहिनि। दाहियो साहब, थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो। पाण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं पोरियतनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ ठाहियल क़ानून जे हवाले सां। सभ खां पहिरियां त पाण इंट्रोडक्शन ते अचूं त पाकिस्तान या सिंध में मज़दूरनि पोरियतुनि जे हक़नि जे लाइ कॾहिं खां क़ानून साज़ी शुरू थी आहे, केतिरा भेरा उन में मॉडिफिकेशन थी आहे? जी अदा, कानून साज़ी त जेके लेबर रिफॉर्म्स आहिनि उहे तक़रीबन 150 दफ़ा तक़रीबन थिया आहिनि, पर अफ़सोस सां जेको आहे अञा बि अहिड़ा उनमें सुठा न थी सघिया आहिनि मामलात जो मज़दूर जी ज़िंदगी मटिजी सघी हुजे। त इन जे करे इहे वॾा हिकिड़ा उनमें जेको आहे लॉ रिफॉर्म्स जूं अञा आहिनि, ऐं उनमें छा आहे, लॉ रिफॉर्म्स त थी वेंदा आहिनि, पोइ उन ते जेको इम्प्लीमेंट आहे न उहो थियण बि लाज़मी आहे। जेसीं ताईं इम्प्लीमेंट न थींदो एसी ताईं जेको आहे मज़दूर जी ज़िंदगी सुठी न थी सघंदी। त मुंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो इहो आहे त लॉ रिफॉर्म सां गॾु उनजी इम्प्लीमेंटेशन बि लाज़मी आहे। हींअर सिंध में या पाकिस्तान में कहिड़ा कहिड़ा क़ानून आहिनि जेके पोरियतनि जे मामलनि खे डील कनि था? पाण ॾिसूं था त पोरियतुनि खे निकाली ॾिनी वञे थी, या उन्हनि जा जेके जाइज़ हक़ आहिनि जेके क़ानून में ॾिनल आहिनि उहे नथा मिलनि। त हिन वक़्तु कहिड़ा क़ानून आहिनि जेके हरकत में आहिनि या जेके एक्सरसाइज़ थियनि पिया? हिकु त इंडस्ट्रियल रिलेशंस एक्ट 2012 जेको आहे उहो मज़दूरनि जे हक़नि जे लाइ तमामु घणो वाज़े लिखियलु आहे। उनमें तमामु घणियूं शयूं जेके आहिनि उहे वाज़े आहिनि। इनमें जेको मेन जेको बुनियादी हक़ आहे मज़दूर जो, उहो इहो आहे त मज़दूर खे जेकी उजरत आहे उहा गवर्नमेंट जी हिकिड़ी तयशुदा जेको हिन महिल उहा 25,000 रुपया महीनो आहे, इहो उजरत लाज़मी जेको आहे उनखे इहा पे कई वञे, इनखे इंश्योर कयो वञे गवर्नमेंट जे तरफ़ां त इहो 25,000 जेको हींअर मुंहिंजे ख़्याल हिन बजट में जेको आहे उहो इनहांस करे 32,000 रखियो वियो आहे। ऐं जेको हिन महिल 32,000 सिंध में 25,000 आहे ऐं इस्लामाबाद में 32,000 हले थो पियो। सही। पर बदकिस्मती सां उन ते गवर्नमेंट जो जेको आहे थोरो घणो इन ते नज़रसानी करण जी ज़रूरत आहे त जीअं मज़दूर खे जेके नोटिफाइड इहो आहे उन जे तहत उनखे उजरत मिले। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके मज़दूर वीचारा आहिनि उन्हनि खे इन्हनि 25,000 या 32,000 या जेको गवर्नमेंट जो नोटिफाइड आहे उन तहत न मिलण जे करे उहे वीचारा पंहिंजे पघर में पूरा हूंदा आहिनि, जंहिंजे करे उहे कंहिं बि उन प्लेटफॉर्म ते वञी करे उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ कोन उथारींदा आहिनि। पोइ इन मजबूरियुनि जे करे उहे चवंदा आहिनि कहिड़े नमूने असांजे बचड़नि जो इहो जेको गुज़र सफ़र आहे इहो न मुतासिर थिए। पोइ इन जे करे उहे जेकॾहिं उन्हनि खे घटि बि उहे वेजिस मिलनि था पिया त उहे उनमें ख़ामोश आहिनि। अच्छा सर, हीउ जेको IRA तव्हां कानून ॿुधायो आहे, इंडस्ट्रियल रिलेशन एक्ट 2012, ही वफ़ाक़ी सतह जो आहे या सिंध सूबे में वरी को अलॻि कानून आहे? जी, इहो त वफ़ाक़ी सतह जो आहे। जेको सिंध जो आहे उहो सिंध इंडस्ट्रियल रिलेशन एक्ट 2013-14 वारो आहे, उहो सिंध खे उनमें जेको आहे कंदो आहे। छो जो जेको NIRC आहे उहो नेशनल लेवल ते हूंदो आहे। को अहिड़ियूं कंपनीज़ या अहिड़ा इदारा जेके प्रोविंस खां अलॻि पूरे पाकिस्तान में हुजनि त उहो NIRC सां तालुक़ु रखे थो। जेकॾहिं स्पेसिफिकली सिंध ते हुजे त उनमें असां सिंध लेबर कोड खे असां जेको आहे उनमें ट्राई कयो वेंदो आहे, उन में उहो अप्रोच करे सघे थो पियो। ठीकु आहे सर, हिन जे प्रोसीजर ते बि पाण ईंदासीं, पर सभ खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल कयूं त अपॉइंटमेंट जेका थींदी आहे उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि। कंहिंखे पाण ॾिसंदा आहियूं त 6 महीननि जे लाइ अपॉइंट कयो वेंदो आहे, कंहिंखे साल जे लाइ अपॉइंट कयो वेंदो आहे। त कानून छा थो चए? अपॉइंटमेंट्स जा जेके क़िस्म आहिनि या पाण खणी टाइप ऑफ अपॉइंटमेंट्स चऊं उहे केतिरा आहिनि, कीअं हिननि खे अपॉइंटमेंट करणी आहे? अपॉइंटमेंट जा त मुख़्तलिफ़ तरीक़ेकार आहिनि। अक्सर करे असांजे जेके मज़दूरनि खे अपॉइंट कयो वेंदो आहे
उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कयो वेंदो आहे या त उनखे कॉन्ट्रैक्ट ते कयो वेंदो आहे, पर जेको असां अमूमन ॾिठो वियो आहे त मज़दूरनि जा जेके राइट्स आहिनि, जेको 90 ॾींहंनि ताईं जेकॾहिं को मज़दूर कंहिं इदारे में कंटिन्यूअसली कमु करे थो पियो त उन जा राइट जेके आहिनि उहे रिज़र्व थी वञनि था ऐं उन Permanent थी एम्प्लॉयर वञनि। जे मथां उहो जेको आहे ऑटोमेटिकली या बाइंडिंग्स आहिनि त उहो जेको आहे उन खे मज़दूर वारे जेके उन जे मथां राइट्स आहिनि उन ते उहो पाबंद आहे। पोइ अक्सर करे असां इहो जेको आहे प्रैक्टिस में रहियो आहे ऐं ॾिठो वेंदो आहे त मज़दूर खे हमेशह 89 डेज़ ताईं उन खे हिकिड़ो जेको आहे जॉब ॾिनी वेंदी आहे ऐं 89 डेज़ खां पोइ वरी उनखे 2-3 ॾींहंनि जे लाइ फारिग कयो वेंदो आहे ताकी हुन जा राइट उहे लेबर वारा जेके आहिनि उहे रिज़र्व न थी सघनि। त इहो हिकिड़ो बदकिस्मती सां वॾो हिकिड़ो ज़ुल्म आहे, इहो ईअं न हुजणु घुरिजे। अच्छा सर, इहा त आहे सुप्रीम कोर्ट जी जजमेंट त 90 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं को मुलाज़िम 90 ॾींहं कंहिं इदारे में कमु करे थो त उहो परमानेंट तसवर थी वेंदो। पर पाण ॾिसूं था त काफ़ी हद ताईं कुझु कंपनीज़ आहिनि या अहिड़ा मुलाज़िम बि साम्हूं अचनि था असां वटि क्लाइंट जी सूरत में जेके 4 महीननि जो एग्रीमेंट कनि था ऐं 4 महीननि खां पोइ उनखे टर्मिनेट कयो वञे थो। सवाल इहो आहे त अहिड़े क़िस्म जा कॉन्ट्रैक्ट जेके अगेंस्ट दी जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट या अगेंस्ट दी लॉस ठाहिया वञनि था, उन्हनि जी छा वैलिडिटी आहे? कोई वैलिडिटी कोन्हे, उहो बि साॻियो ई आहे, बसि जीअं 89 डेज़ वारो हुयो हे बि साॻियो आहे। सही। अच्छा सर, पाण ॾिसूं था त सरकारी खातनि में जॾहिं भर्ती थिए थी त उन्हनि जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, अख़बार में इश्तिहार, इंटरव्यू, टेस्ट वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। पर फैक्ट्रीज़ में या वरी पाण ॾिसूं था त मुख़्तलिफ़ कंपनीज़ में जेका हायरिंग हूंदी आहे, घणे भाङे पाण ॾिसूं था त फ़ोन करे छॾी कंहिं GM खे फ़ोन कईसीं, MD खे फ़ोन कईसीं, असांजो माण्हू आहे उनखे रखो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्राइवेट इंट्रस्ट में आहे या पब्लिक पार्टनरशिप में हिकिड़ी शइ हले थी, इन्हनि ते बि त माण्हुनि जो ई हक़ु आहे त माण्हुनि खे उन्हनि में मुलाज़मत मिले। त अहिड़ियुनि कंपनियुनि में या प्राइवेट सेक्टर जेको आहे उन में भर्ती करण जो तरीक़ेकार छा आहे? छा उहो बि सिमिलर ई आहे त उन्हनि खे इश्तिहार जारी करिणो आहे ऐं हिकिड़ी उन्हनि खे ॿुधाइणी आहे टर्म्स एंड कंडीशन्स, उन तहत ई उन्हनि खे पंहिंजा माण्हू रखणा आहिनि? बिल्कुलु, इन्हनि कंपनीज़ खे इहा ॻाल्हि इंश्योर इहा करणी आहे त उहे जेके भर्ती कनि था पिया उहा कंहिं सिफ़ारिश, सियासी सिफ़ारिश या नेपोटिज़म या जेकी आहे उन पंहिंजे माइटनि खे नवाज़णु या कंहिं ज़ात पात जे ऐं इन्हनि सभिनीनि शयुनि खां बालातर रही करे ऐं उनमें जेको आहे उहो कंहिंजी बि हिकिड़ो कोटा मक़सूद ज़रूरु रखियो वेंदो आहे त इहा प्रायोरिटी जेके लोकल जिते कंपनी उहा फाल करे थी पई उन एरिया में जेको आहे इहा उनखे इहा प्रायोरिटी ज़रूरु मिले। पर तव्हां असां ज़रूरु इहो ॾिठो हूंदो त पूरे पाकिस्तान में ख़ासि तौर ते असांजे सिंध सूबे में जेको आहे इहे जेके कंपनीज़ आहिनि हिते जेको आहे इहा वॾी वायलेशन आहे ऐं उते जेको आहे लोकल माण्हुनि खे इहो मौक़ो कोन थो ॾिनो वञे, ॿाहिरियां माण्हू हायर कया वेंदा आहिनि ऐं जेको आहे वधि में वधि इहो जेको आहे वॾो हिकिड़ो जंहिंजी मेन वजह जेको आहे उहा असांजा जेके आहिनि न इहो सियासी बुनियादूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿिया आहिनि जेके उतां जा कानून जी हुक्मरानी न हुअण बि कानून जी हुक्मरानी न हुजण जे करे इहे मामला थियनि था पिया, जंहिंजे करे इन ते असांखे तमामु घणो जेको आहे गवर्नमेंट खे फोकस करणु घुरिजे ऐं उतां जे लोकल माण्हुनि जो राइट आहे त जेके माण्हू उन्हनि फैक्ट्रियुनि खे उते बर्दाश्त कनि था पिया, उन्हनि जो कई फैक्ट्रियुनि जा धुआं आहिनि, कई उतां जेके फ़िज़ाई आलूदगियूं थियनि थियूं पियूं ऐं किथे पाणी जी गदलाइण थिए थी पई, उहे सभु उतां जा माण्हू बर्दाश्त कनि था पिया। त इहो बि राइट उन्हनि खे ई मिलणु घुरिजे जेके उतां जा आहिनि सराउंडिंग वारा माण्हू। अच्छा, सरकारी मुलाज़िम खे असीं लिखत में हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट ॾिनो वेंदो आहे, ऑफर ऑर्डर आहे, वरी जॉइनिंग लेटर आहे, अपॉइंटमेंट लेटर आहे। प्राइवेट सेक्टर पाबंद आहे इन प्रोसीजर खे फॉलो करण जो या कहिड़ो प्रोसेस आहे? एग्ज़ैक्टली, प्राइवेट सेक्टर में बि ईअं करणु घुरिजे, पर बदकिस्मती सां प्राइवेट सेक्टर जेके बि आहिनि, जेके कंपनियूं इहे कमु कनि थियूं पियूं, उहे छा कंदियूं आहिनि त मेन पावर कॉन्ट्रैक्टर्स खे इन में एंगेज कंदियूं आहिनि त जीअं उहे मेन पावर जेके कॉन्ट्रैक्टर्स आहिनि उहे इन मामलनि ते उहे पंहिंजा माण्हू ॾियनि, पोइ उहे माण्हू जेके आहिनि न हिक ॿिए सां तालुकात दोस्ती वग़ैरह इन्हनि मामलनि ते पोइ थींदा आहिनि अची, इन जे करे जेको आहे इहो थी कोन सघंदो आहे। सही। अच्छा, जेकॾहिं कंहिं मुलाज़िम खे बरतरफ़ करिणो आहे त उनजो छा प्रोसेस आहे? अॼुकल्ह त पाण ॾिसूं था अमरा नौकिरी करे हलियो वियो घर, राति ते मैसेज ईंदुसि बाबा सुबुह जो न अचिजांइ, तुंहिंजी ज़रूरत कान्हे। त लीगल प्रोसेस छा आहे? प्रोसीजर छा थो चवे? लीगल प्रोसेस आहे इहो त उनखे लिखत में एक्सप्लेनेशन ॾिनी वञे, उनखां वज़ाहत वरिती वञे, उनखां उन ॻाल्हि जे लाइ पुछाणो कजे
त ही जेकी ग़लती आहे या कुझु बि आहे वॉट्सएवर जेकी बि उन खां मामला थिया हुजनि त उन ते उन खां वज़ाहत वठणु लाज़मी आहे ताकी हिकिड़ो ड्यू प्रोसेस जेको आहे उन खे अपॉर्चुनिटी त मिले। जेकॾहिं उहो सुभाणे उन खे ईअं हटायो थो वञे पियो या बेशक उन खे एक्सप्लेनेशन न ॾिनी विया मैसेजिस ते बि त पोइ उनखे इहो राइट ज़रूरु आहे त उहो वञी अप्रोच करे प्रॉपर रेमेडी जेकी आहे उहा अवेल करे ऐं उन वटि राइट आहे उन खे किथे बि जेकॾहिं बग़ैर कंहिं वजह जे बि कढियो वञे थो पियो त उहो अवेल करे सघे थो। अच्छा, सिर्फ़ु शोकास ॾियणो आहे या शोकास खां अॻिते बि को आहे इंक्वायरी वग़ैरह थिए थी जीअं पाण ॾिसनि? शोकाज़ त पहिरियों ई हिकिड़ो लेटर आहे जेको उनखां वज़ाहत तलब कई वेंदी आहे। पोइ इहो हिकिड़ी सुठी पोज़ीशन आहे त जेकॾहिं शोकाज़ मां हू सेटिस्फाई कोन था थियनि पिया बेशक इंक्वायरी कॉन्स्टिट्यूट कई वञे ऐं पोइ फर्दर जेकॾहिं उन मां सेटिस्फाइड आहिनि त इंक्वायरी जेकी रिपोर्ट अचे उन खे बि हू जेकॾहिं एम्प्लॉई जेको आहे उहो जेकॾहिं सेटिस्फाइड न आहे त उन एम्प्लॉई खे इहो राइट आहे त उन इंक्वायरी जे ख़िलाफ़ बि अपील करे सघे थो पियो। अच्छा, पाण खणी ईअं चऊं त ईअं कंहिं बि मुलाज़िम खे नथो कढी सघिजे जेकॾहिं हू मिसकंडक्ट नथो करे, मिसकंडक्ट करे थो उहो बि हुननि खे जेको प्रोसेस आहे सभ खां पहिरियां हुननि खे शोकास नोटिस ॾियणो आहे। शोकास नोटिस जे हुनजो जवाबु ॾियणो आहे। जेकॾहिं मैनेजमेंट मुतमिन आहे त हुनजे ख़िलाफ़ु इंक्वायरी थींदी ऐं इंक्वायरी बिल्कुलु ईअं ई हूंदी आहे जीअं पाण खणी चऊं त कोर्ट में पंहिंजो ट्रायल हलंदो आहे त फरियादी खे बि मौक़ो ॾिनो वेंदो आहे त जवाबदार खे बि मौक़ो ॾिनो वेंदो आहे ऐं बाद में उहे फाइंडिंग्स जारी कयूं वेंदियूं आहिनि। फाइंडिंग्स जी बुनियाद ते जेको आहे सो सज़ा मिलंदी आहे एम्प्लॉइज़ खे ऐं ज़रूरी इहो बि न आहे त उहा जेका फाइंडिंग्स अचे उन जी बुनियाद ते बरतरफ़ी थिए, उन खां अलावा बि कुझु सज़ाऊं आहिनि? जी, उनमें जेको आहे उन जी जेकी सैलरी में डिडक्शन आहे, पेनल्टीज़ आहिनि, इंक्रीमेंट मारणु, हा इंक्रीमेंट उनजा जेके आहिनि उहे सस्पेंड कया वञनि ऐं उनखे मुख़्तलिफ़ लाज़िम कोन्हे इहो त माना आख़िरी स्टेज आहे त कंहिंखे नौकिरी खां ख़तमु कयो वञे, उनखे बरतरफ़ कयो वञे। उनजे इन नौकिरी तां बरतरफ़ करण जी जेकी सज़ा न सिर्फ़ु उन खे अचे थी पर उन जे ॿारनि खे, उन जी फैमिली खे, उन जे पूरे ख़ानदान खे अचे थी। छो जो उहो मुमकिन आहे उहो कंहिं उन घर जो उहो अकेलो ई सर्वाइवल हुजे, जंहिंजे करे असांखे इहे शयूं जेको एम्प्लॉयर आहे उन खे इहे शयूं नज़र में रखणु घुरिजनि त उन खे पूरो अपॉर्चुनिटी ॾिनी वञे, वार्निंग ॾिनी वञनि ऐं वार्निंग जे बाद मुख़्तलिफ़ आहिनि तरीक़ेकार। लाज़िम कोन्हे त इहो यानी कि हिकिड़ो पहिरियों असां अक्सर करे ॾिठो आहे त कंपनी में मुलाज़िमनि खे जेको आहे डायरेक्ट ई उन खे हिट करे पहिरियों ई उनखे टर्मिनेट करे उनखे फ़ारिग कयो वेंदो आहे। इहो वॾो ज़ुल्म जी इंतिहा आहे। इहो कंहिंखां रिज़्क़ खसणु, रोज़ी खसणु हिकिड़ो वॾो जेको आहे उन सां पूरो ख़ानदान मुतासिर थींदो आहे। अच्छा सर, जेकॾहिं कंहिंखे ईअं टर्मिनेट कयो थो वञे त उन वटि छा रेमेडी आहे, छा करणु खपे उनखे? उन वटि जेकी रेमेडी आहे उहो NIRC में या लेबर कोड में, जेकॾहिं उहो कंट्री लेवल ते कंपनीज़ आहिनि त उहो NIRC में हलियो वञे, अदरवाइज़ उहो लेबर कोड में हलियो वञे ऐं उनखे जेको आहे उहो चैलेंज करे। उन वटि मुख़्तलिफ़ ऑप्शंस आहिनि, NIRC आहे, लेबर कोर्ट आहे, ओम्बड्समैन आहे, प्रोविंशियल ओम्बड्समैन या वरी जेको हाई कोर्ट जो आहे। उहो जेको हर कंहिं केस जी पंहिंजी पंहिंजी नोयत हूंदी आहे, उहो जंहिं केस जी नोयत हुजे त उहो उन में रेमेडीज़ अवेल करे। अच्छा, ज़रूरी इहो बि न आहे त हू इंतज़ारु करे त मुंहिंजी टर्मिनेशन थिए मां पोइ कोर्ट में वञा। जेकॾहिं शोकास नोटिस मिली थो वञे त शोकास नोटिस जे बुनियाद ते बि हू NIRC या लेबर कोर्ट सां राब्तो करे स्टे वठी सघे थो। जी, उनखे शोकाज़ नोटिस मिलण में उहो सबबु पुछियो वेंदो आहे ऐं इहो हिकिड़ो सुठो सवण न आहे त हू जेको आहे उन शोकाज़ नोटिस खे इहो अज़्यूम करे त मूंखे कढियो वेंदो। पोइ ज़ाहिर कंपनी अनफेयर लेबर प्रैक्टिस बि पाण ॾिसंदा आहियूं उनजो बि, हा मुमकिन आहे इहो हिकिड़ो यानी कि पंहिंजो पाण खे हिकिड़ो सेफ एंड सिक्योर रखण जे लाइ करे सघे थो पियो। इन में कोई हर्ज न आहे, इहो करे सघे थो। उन ते स्टे वठी करे फ़िलहालु जेको आहे उहो पंहिंजो प्रॉपरली असिस्ट करे ऐं जवाब बि ॾेई करे पंहिंजो लेबर कोड इहे समूरा जेके आहिनि उहे रेमेडीज़ अवेल करे। ठीकु आहे दाहिर साहिब, इन ते वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं पर हिते नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। ब्रेक वठूं था नंढो, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। असां सां गॾु रहिजो। लीगल ओपिनियन में ॿीहर भलीकार असीं ॻाल्हि ॿोल पिया कयूं पौरतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जोड़ियल क़ानून में त सिंध में कहिड़े क़िस्म जा क़ानून आहिनि जेके पौरतुनि जे राइट्स खे प्रोटेक्ट कनि था ऐं कहिड़ा कहिड़ा क़ानून आहिनि जेके हिन वक़्तु एक्सरसाइज़ पिया थियनि। छा उन्हनि क़ानूननि ते अमल दरामद आहे बि या न, ऐं इन मामले ते आगाही ॾियण जे लाइ असां सां अब्दुल अज़ीज़ दायो साहब एडवोकेट आहिनि, हाई कोर्ट जा मौजूदु आहिनि। सर, पाण ब्रेक खां पहिरियां इंट्रोडक्शन जेको आहे इनिशियली रखण जो तरीक़ेकार, नौकिरी मां कढण जो तरीक़ेकार, उनखे पाण काफ़ी हद ताईं डिस्कस करे विया आहियूं। पाण ॾिसंदा आहियूं त सरकारी
जेको सेक्टर आहे उन में मुलाज़िमनि जूं हर महीने पघारूं बि हर साल पघारूं वधंदियूं आहिनि, उन्हनि खे मेडिकल अलाउंस मिलनि था, रिटायर थियनि था उन्हनि खे पेंशन बि मिले थी, मतिलबु घणियूं कुझु सहूलियतूं हुननि खे आहिनि, इवन लोन वग़ैरह ते बि। प्राइवेट सेक्टर छा पाबंद आहे त हू पंहिंजे मुलाज़िम खे जेको 40-50 साल या रिटायरमेंट जी एज ताईं उन सां गॾु कमु करे थो त बाद में उन्हनि खे पेंशन मिले या उन्हनि जी जेका पघार आहे उहा हर साल वधाइजे, मेडिकल ऐं ॿिया जेके अलाउंस आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि? जी बिल्कुलु, खणी गवर्नमेंट जी बनिस्बत जेको लेबर सां वेधन आहे उहो त तमामु घणो आहे, पर जीअं वरी बि हर साल जेको आहे बजट में इहा ॻाल्हि असां ॾिठी आहे त जीअं कुझु साल अॻु में 17,500 रुपया जी लेबर खे वेजिस तय थियल हुआ, जेके 25,000 थिया, हींअर 32,000 थिया आहिनि। उहो गॾोगॾु इहे हूंदा आहिनि। इन सां गॾोगॾु जेकी जीअं अवां रिटायरमेंट जी ॻाल्हि कई, ठीकु आहे, बेनिफिट रिटायरमेंट जा जेके हू गवर्नमेंट मुलाज़िमीन जा आहिनि उहे त तमामु माना ईअं सम्झो त उहो सुखियो थो थी वञे जॾहिं उहो रिटायर थिए थो, उनखे पेंशन जा मरात बि सुठा था मिलनि। पर बदकिस्मती सां असांजो जेको लेबर तबिको आहे उहो वीचारो कसम पुर्सी जो हाल आहे ऐं वीचारनि सां वॾो वेधन आहे। पर तंहिं हूंदे बि जेको आहे गवर्नमेंट पंहिंजे सिर जेको EOB आहे, एम्प्लॉइज़ ओल्ड एज बेनिफिट इंस्टीट्यूट जेको क़ाइमु कयो, उन जे तहत एम्प्लॉयर ऐं एम्प्लॉई ॿिन्ही खे जेको आहे उहो हिकिड़ी महाना क़िस्त जेकी आहे उहा अदा करणी हूंदी आहे, जंहिंखे सोशल सिक्योरिटी बि चई वेंदी आहे। उहो 1% जेको आहे उहो एम्प्लॉई यानी मज़दूर जेको आहे उहो पंहिंजे तरफ़ां उन खे जमा कराइणो हूंदो आहे, ऐं जेको आहे 5% उहो इदारे खे उहो जमा कराइणो पवंदो आहे। त उन सां जेका उहे सोशल सिक्योरिटी जा इदारा, हॉस्पिटल्स ऐं जेको आहे स्कूल्स जिते लेबर जा ॿार पढ़ी सघनि था, गवर्नमेंट जे तरफ़ां खणी लूण बराबरि जेको आहे उहो हिकिड़ो क़ाइमु थियल आहिनि। पर जेको आहे वरी बि कंहिं हद ताईं माना इहो चइजे खणी त थोरो घणो इहो कमु कयो वियो आहे। हाणे अचूं इन ॻाल्हि ते त जेको पघारूं होॾे तमामु भलियूं आहिनि, हिते घटि आहिनि, गवर्नमेंट में वधीक आहिनि, लेबर वीचारनि सां वेधन आहिनि। हाणे आहे त बिल्कुलु वेधन, पर उन में बि कानून जेको आहे उहो वाज़े आहे त जेको मुलाज़िमनि खे पघार जेको ॾियण जो तरीक़ेकार तइयुन थियल आहे, जेकॾहिं 1,000 मुलाज़िम कंहिं इदारे में कमु कनि था पिया त उन जे लाइ महीने जी 7 तारीख़ ताईं उन खे पंहिंजी पेमेंट करणी आहे। जेकॾहिं 1,000 खां मथे मुलाज़िम कमु कनि था कंहिं कंपनी में त उन जे लाइ 10 तारीख़ मुक़ररु थियल आहे। ऐं इहो बि हदीस मुबारका जो मफ़हूम आहे त मज़दूर खे पघर सुकण खां अॻु में उन खे जेको आहे इहो उजरत पंहिंजी ॾिनी वञे। सही। त उन हिसाब सां हाणे जेकॾहिं मुलाज़िम जा वर्किंग आवर्स सुबुह जो 8 बजे खां 4 बजे ताईं आहिनि त ईअं न आहे जो उनखे उजरत जेकी आहे उनखे चइजे त हाणे तूं राति जो 10 बजे वरी अचिजांइ त तोखे उजरत ॾींदासीं, या अचर जॾहिं अचिजांइ या छुटी जॾहिं अचिजांइ। उनखे ड्यूरिंग वर्किंग आवर्स उनखे पंहिंजी उजरत ॾियणी आहे। इहो कानून में वाज़े लिखियलु आहे। त इन जे करे बाक़ी बेनिफिट्स जेको आहे रिटायरमेंट खां पोइ, रिटायरमेंट इहो आहे जेको एम्प्लॉइज़ ओल्ड एज बेनिफिट जेको इदारो क़ाइमु थियल आहे त उन जे तहत जेकॾहिं को माण्हू रिटायर 60 सालनि जी उमिरि खे पहुचे थो त उन खे महाना 10,000 रुपया मंथली एज़ ए पेंशन उनखे चयो वियो आहे, पेंशन ॾिनी वेंदी आहे, जेकी मां सम्झां थो अॼु जे हिन हेॾे महांगाई जे दौर में 10,000 तमामु घटि आहिनि। इन ते जेको आहे गवर्नमेंट खे गौर करणु घुरिजे, छो जो गवर्नमेंट खे इहे महाना एतिरा पैसा गॾु थियनि था जेके महीने में 6% यानी 1% मज़दूर ऐं 5% एम्प्लॉयर जे तरफ़ां उन्हनि वटि जमा थियनि था पिया। ऐं इहो तमामु वॾो फंड हूंदो आहे जेको उन्हनि वटि पयल हूंदो आहे, पर जेकॾहिं इन खे इनहांस कयो वञे, जेको वॾे अरसे खां वठी इहो इनहांस न थियो आहे, जंहिंजे करे इहे माण्हू वॾी हिकिड़े उन में ॾुखे दौर मां गुज़रनि था पिया। त उन हिसाब सां गवर्नमेंट ऐं हुन ॿिन्ही में कंपेयर जेकॾहिं करूं त वीचारो मज़दूर जेको आहे उहो ॾाढे ॾुखे हालनि में आहे। अच्छा, इमीडिएट ड्यूटी कंहिंजी आहे? तव्हां ॿुधायो त EOB जे हवाले सां त 5% एम्प्लॉयर ॾींदो, 1% जेको आहे सो एम्प्लॉय ॾींदो, त हीअ ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? मुलाज़िम वञी जमा कराईंदो या न, जेका इस्टेब्लिशमेंट आहे उनखे जमा कराइणो आहे? हीअ जेको एम्प्लॉयर आहे इहा उन जे मथां ज़िम्मेदारी आहे त उहो उन मज़दूर जो उहो कार्ड ठाराए ॾियण जो पाबंद आहे
ऐं जेकॾहिं को मज़दूर बग़ैर कंहिं इन कार्ड जे मज़दूरी थो करे पियो त उहो पंहिंजे हक़नि जे लाइ उथे ऐं उन पंहिंजे इदारे सां ॻाल्हाए त बाबा जेको मूंखे पंहिंजो अमाउंट ॾियणो आहे, छो जो घणा इदारा इहो कंदा आहिनि त हाणे उहो पंहिंजो 5% बचाइण जे लाइ मज़दूर जो 1% बि कोन वठंदा आहिनि, या वरी किथे ईअं बि हूंदो त जेको पंहिंजो 5% बचाए एम्प्लॉई जो जेको आहे 1% त वठी छॾींदा हूंदा, पर उहो बि पंहिंजे जेब में रखी छॾींदा हूंदा। त एम्प्लॉई जेको मज़दूर आहे उहो इन ॻाल्हि जी पुछा इदारे खां करे, ऐं इदारो इन ॻाल्हि जो पाबंद आहे त हू इन जेको आहे सोशल सिक्योरिटी कार्ड उनखे ठाराए ॾिए। इन केस जेकॾहिं नथो ठाराए ॾिए एम्प्लॉयर, त मज़दूर इहो रिटर्न में एप्लीकेशन ॾेई सघे थो, कंप्लेंट करे सघे थो, लेबर डिपार्टमेंट खे करे सघे थो, ऐं EOBI खे बि लिखी सघे थो त मुंहिंजो बग़ैर कार्ड जे मां हीअ मज़दूरी हिते हेतिरे अरसे खां वठी करां थो पियो ऐं मुंहिंजो कार्ड न ठहियो वियो आहे। पर हाणे मुलाज़िमनि खे त साईं पाण ॾिसूं था त अपॉइंटमेंट लेटर नथो मिले, जॉइनिंग लेटर नथो मिले, ऐं सालनि जा साल उहे कमु कनि था बिना जॉब सिक्योरिटी जे, त उहे कीअं अप्रोच कनि या EOBI खे कीअं यकीन ॾियारनि त फलाणी कंपनीअ में फलाणी फैक्ट्रीअ में मां एतिरनि सालनि खां कमु थो कयां, EOBI जा मुंहिंजो फंड न आहे ऐं तव्हां मूंखे रजिस्टर्ड कयो। त को चेक एंड बैलेंस आहे अहिड़नि इदारनि जो, अहिड़नि कंपनीज़ जो, त को गवर्नमेंट जो ऑफिसर हुजे, को जंहिंखे पाण चऊं था लेबर इंस्पेक्टर हुजे जेको अचे चेक करे, आहे को अहिड़ो सिस्टम? जी, इनमें एम्प्लॉइज़ ओल्ड एज बेनिफिट इंस्टीट्यूट EOBI जा जेके आहिनि उहे इंस्पेक्टर्स ऐं उन्हनि जो इदारो इनमें कमु करे थो पियो, ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि हर कंपनी खां वञी उहा इहा जांच पड़ताल करणी पवंदी आहे त तव्हां वटि मुलाज़िम केतिरा आहिनि, ऐं उहे वक़्फ़नि उन कंपनियुनि खे फिज़िकली वेरीफाई कंदा आहिनि, उते एम्प्लॉइज़ सां मिलंदा आहिनि, उन्हनि खे मिलणु घुरिजे, ऐं उन्हनि खे ऐं इहो आहे उन्हनि जे मथां पाबंदी त उहे एम्प्लॉइज़ खां पुछनि त तव्हां हिते केतिरे अरसे खां वठी आहियो, तव्हांजो हिन नमूने जी जेके फैसिलिटीज़ तव्हांखे आहिनि मिलियल उहे तव्हांखे मिलनि थियूं, तव्हांखे कार्ड मिलिया आहिनि कोन मिलिया आहिनि, इहो उहो इन्हनि इदारनि खे ऐं लेबर डिपार्टमेंट खे बि इन ॻाल्हि ते इहो इंश्योर करणु घुरिजे त इहो जेको इदारो ठहियलु आहे नेशनल EOBI जे हिसाब सां, त उन खे इन में पाबंद कराइणु घुरिजे। ऐं उनमें इदारनि जी थोरी सुस्तियूं ज़रूरु आहिनि, इहा कमी बेशी इदारनि जी आहे। इहो सिंध में अहिड़ो सीन आहे ई कोई कोन, इहो सिर्फ़ु किताबनि में लिखियलु आहे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेको लॉ डिपार्टमेंट आहे उनजे आशीर्वाद सां इहो सॼो कुझु थींदो हूंदो। अच्छा, पोइ आम माण्हू काॾे वञे, मुलाज़िम काॾे वञे, उहो हाणे लॉ इंस्पेक्टर सॉरी लेबर इंस्पेक्टर नथो अचे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त EOBI पाण मुलविस थियो इन सॼे मामले में, त हू दांह खणी काॾे वञे, अदालती रेमेडी कहिड़ी आहे उन वटि? अदालती रेमेडीज़ जीअं लेबर कोर्टूं आहिनि, सभ खां पहिरियों त उहो लेबर डिपार्टमेंट खे अप्रोच करनि, जेकॾहिं लेबर डिपार्टमेंट ई उन्हनि जी अप्रोच खे कोन थो मञे त पोइ लेबर कोर्ट आहे। सभ खां पहिरियों इन मामले ते जेकॾहिं उन्हनि खे ग्रीवियांस आहिनि ऐं उन्हनि जो इदारो इहो कमु कोन थो करे पियो त उन खे लेबर डिपार्टमेंट खे पहिरियों कंप्लेंट करनि, ऐं उनखां पोइ जेको आहे लेबर डिपार्टमेंट जे जेकॾहिं रेस्पॉन्स न अचे त भले कोर्ट में हलियो वञे ऐं उन खे उन में अकाउंटेबल करे उन लेबर डिपार्टमेंट खे बि। अच्छा सर, फैक्ट्रीज़ में पाण ॾिसंदा आहियूं त जेको पोरियत तबिको आहे, जेको लेबर आहे, उनजी जेका हिफ़ाज़त आहे उन जे लाइ क़दम खयां वेंदा आहिनि। बदकिस्मतीअ सां पाण ॾिठो आहे हिन साल ऐं गुज़िरियल साल बि कराचीअ में कुझु फैक्ट्रियुनि खे बाहि लॻी, जंहिंजे नतीजे में सभी जेके मुलाज़िम हुआ, पोरियत हुआ, उहे वीचारा सड़ी फोत थी विया। त कानून इन हवाले सां छा थो चए, जेके फैक्ट्रीज़ आहिनि अहिड़े क़िस्म जा जेके मटीरियल तयारु कनि था ऐं उते पोरियत जेके कमु कनि था, उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ, उन्हनि जी हिफ़ाज़त जे लाइ के क़दम खणणा आहिनि? जीअं तव्हां EOBI जा ॿुधायो त इंस्पेक्टर आहिनि, उन्हनि खे वञी विज़िट करिणो आहे, त सेफ्टी जे हवाले सां बि कंहिं डिपार्टमेंट जा ईअं के माण्हू आहिनि जिन खे 8-15 या महीने में वञी ऐं विज़िट करिणो आहे, या का बि फैक्ट्री खोलण जी परमिशन ॾियण खां पहिरियां इहा शइ चेक कई वञे त हुननि मुलाज़िमनि जी पोरियतुनि जे तहफ़ुज़ जे लाइ, सेफ्टी जे लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि, या जेके TORS ॾिनल आहिनि कानून में उन्हनि खे पूरो कयो आहे? इंडस्ट्रीज़ जॾहिं इहे फैक्ट्रियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि जी सर, उन्हनि खे उन कानून जे ज़रिए उन मां गुज़रणो पवंदो आहे। ऐं बदकिस्मती सां इहो अॼु जे दौर में जेको आहे इहो हेल्थ सेफ्टी जेको आहे उहो त मस्ट आहे, छो जो इंसानी ज़िंदगी जेकी आहे उहा सभिनी खां वधीक क़ीमती आहे, उन फैक्ट्री खां वधीक क़ीमती आहे, उन फैक्ट्री जे मालिकनि खां या उन जे इन एसेट्स खां वधीक क़ीमती उन इंसान जी ज़िंदगी आहे जेको उन फैक्ट्री खे हलाए थो, जंहिंमां उन फैक्ट्री जो गुज़र सफ़र थिए थो ऐं उन मां कई ख़ानदान ठहनि था पिया। त सभ खां पहिरियों इंसान ज़ात जी जेको आहे उहा सेफ्टी लाज़मी आहे।
जॾहिं फैक्ट्रियूं ठहनि थियूं पियूं पोइ ज़ाहिर आहे उन में कई दफ़ा ईअं बि थी वेंदो हूंदो जेके NOCs इशू थी वेंदियूं हूंदियूं। कानून त बिल्कुलु वाज़े लिखियलु आहे इन्हनि सभिनी शयुनि खे, फैक्ट्री केतिरी साइज़ में हुजे, केतिरा उनमें जेको आहे न सेफ्टी गेट्स हुजनि, केतिरा उनमें एग्ज़िट हुजनि, एमरजेंसी एग्ज़िट्स हुजनि, ऐं केतिरा फायर एक्सटेंक्चर्स हुजनि, कहिड़े क़िस्म जा छा सभु उहे हिकिड़ी पूरे उन में कयो वेंदो आहे। पर पोइ बदकिस्मती सां उहो कहिड़े नमूने कई दफ़ा बिल्कुलु तव्हां इहो कई दफ़ा फैक्ट्रियुनि में बाहियूं लॻी वेंदियूं आहिनि ऐं या माण्हू वीचारा जेके पोरियत आहिनि उहे वीचारा माज़ूर थी वेंदा आहिनि, डिसेबल थी वेंदा आहिनि मशीनूं हलाए हलाए। बिल्कुलु उन्हनि जे लाइ आहे सी कानून में का कंपनसेशन वग़ैरह? हा, इहो उन ड्यूरिंग जेकॾहिं कमु करण जे दौरान को बि मज़दूर जेकॾहिं अपाइज थिए थो पियो, को उनजो उज़वो ख़ारिज थी थो वञे पियो, त उहो उन फैक्ट्री मथां बाइंडिंग्स आहे त उन जो उहो कंपनसेट करे। ऐं कंपनसेट जीअं इस्लामिक लॉ जे तहत जेकॾहिं इहो जेको किसास आहे या इहो दियत अमाउंट आहे उन नमूने जेको आहे उहो कंपनसेट करण जा पाबंद आहिनि। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त उन खे एम्प्लॉइज़ ओल्ड एज बेनिफिट जंहिंमें हू पंहिंजा हर महीने पैसा जमा कराईंदो हुयो, उन्हनि जे तरफ़ां बि उनखे कंपनसेशन गवर्नमेंट जे तरफ़ां बि, ऐं कई दफ़ा थियो बि आहे गवर्नमेंट त कंपनसेट कंदी आहे। कंपनीज़ में किथे किथे ॾिठो वेंदो आहे जेके हाईलाइट थींदा आहिनि मैटर, उनमें कंपनीज़ त कंपनसेट करे वठंदियूं आहिनि, अदरवाइज़ जेको मामिलो हू ग़रीब माण्हू पंहिंजे ॻाल्हि खे आलाए वञनि ताईं कोन पहुचाए सघंदो आहे, शायदि उहे दॿिजी बि वेंदा हूंदा मामला। सही। अच्छा, असीं पाण इहो बि ॾिसंदा आहियूं त जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खां मोकल वारे ॾींहुं कमु वरितो वेंदो आहे, संडे ते वरितो वेंदो आहे, या गवर्नमेंट नोटिफाई करे छॾींदी आहे भई हीअ 4 ॾींहं 5 ॾींहं मोकल आहे। पर कुझु कंपनीज़ में, कुझु फैक्ट्रीज़ में असां ॾिसंदा आहियूं मुलाज़िमनि खे मोकल वारे ॾींहुं बि घुराईंदा आहिनि। त कानून इन हवाले सां छा थो चए त जेकॾहिं का कंपनी, का एस्टेब्लिशमेंट कंहिं मुलाज़िम खां, पोरियत खां मोकल वारे ॾींहुं कमु वठे त उनजी जेका उजरत आहे उहा केतिरी बीहंदी आहे? सर, जेको मज़दूर आहे उन खे तव्हां ग़ुलाम नथा तसवुरु करे सघो, उनखे ग़ुलाम नथा करे सघो पंहिंजो। उन खे उन साॻे ई ट्रीटमेंट मां गुज़ारिणो आहे जेको आम शहरी, आम माण्हू उन मां गुज़रे थो पियो। मज़दूर खे बदकिस्मती सां असांजे हिन मुआशिरे में शायदि ग़ुलाम ई तसवुरु कयो वेंदो आहे, हीउ मज़दूर न, हीउ ग़ुलाम आहे मुंहिंजो, आउं जीअं चाहियां इन खां उहो कमु वठां। दरअसल लेबर लॉ जे तहत मज़दूर खां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 8 कलाक ई कमु वठी सघिजे थो। जेकॾहिं 8 कलाकनि खां मथे उनखां कमु करायो वेंदो त उनखे पंहिंजी उहा उजरत ॾिनी वेंदी। जीअं असांजे कंहिं मज़दूर वीचारे खे इहा ख़बर कोन हूंदी आहे त जेकॾहिं हुन साल पूरो कमु कयो आहे त उनखे कंटिन्यूअसली 14 ॾींहं उनखे आराम करण जे लाइ उनखे मोकल ॾिनी वेंदी, जंहिंखे एन्यूअल लीव चयो वेंदो आहे। एन्यूअल उनखे मोकल 14 डेज़ जी आहे। इन केस जेकॾहिं हू मुलाज़िम 14 ॾींहं पंहिंजी मोकल नथो करणु चाहे त उन्हनि 14 ॾींहंनि जी उनखे उहा मज़दूरी, यानी कि उनखे उनजा पैसा मिलंदा। उन सां गॾोगॾु 10 ॾींहं कैजुअल लीव्स चइबियूं आहिनि, जेके आम अचानक जंहिंखे असां जेको आहे उहो कॾहिं कंहिं मजबूरी सबबु किथे वञणु थियो त अहिड़े क़िस्म जूं 10 त उहे कैजुअल लीव्स आहिनि साल में। ऐं उनखां पोइ मेडिकल लीव्स आहिनि, 8 मेडिकल लीव्स जेके आहिनि न, साल में केॾी महिल बि माण्हू बीमार थी पियो त उनखे 8 मोकलूं जेके आहिनि उहे साल में 8 अवेल करणियूं आहिनि। मेडिकल जेकॾहिं उनखे कॾहिं बीमार अलाह न करे उहो थी पए, जेकॾहिं थी पए त 8 मोकलूं उनजूं पंहिंजूं आहिनि, इहो कंपनी जो उन जे मथां थोरो कोन्हे। ऐं उन सां गॾोगॾु 16 हाफ लीव्स आहिनि। कंहिं ॾींहं में अचानक मजबूरी थी पई, घर मां का अहिड़ी का कॉल अची वई या को मसइलो थी पियो त हू पंहिंजी उन ड्यूटी आवर्स मां अधु ॾींहं जी मोकल वठी सघे थो, या उनखे साल में 16 दफ़ा परमिशन आहे, जेकी आम मज़दूर वीचारे खे न ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं ॾिनी वेंदी आहे त उनखे थोराए थो, वरी उनखां उनजो अल्टरनेट वरी ॿिए ॾींहं ते वरितो वेंदो आहे त बाबा कल्ह तूं जेको आहे हीअ 4 घंटा अॻु में हलियो वएं, अॼु तोखे 4 घंटा एक्स्ट्रा ॾियणा आहिनि। न, इहो कानून में हिकिड़ी शयूं वाज़े थियल आहिनि। 14 ॾींहं साल, 10 ॾींहं कैजुअल लीव्स, 8 ॾींहं मेडिकल लीव्स ऐं 16 जेको आहे उनखे हाफ लीव्स। अच्छा, इहे शयूं जेके तव्हां ॻणायूं जेकर नथियूं मिलनि त पोइ काॾे वञे? सर, उन जे लाइ बि इहो कानून ई आहे। असल में मजबूरी वॾी इहा आहे त लैक ऑफ एजुकेशन, ऐं उहो जेको मज़दूर वीचारो आहे उहो पंहिंजे पघर में पूरो आहे, उन वटि एतिरा रिसोर्सिस कोन्हनि, उन वटि एजुकेशन कोन्हे,
इहे शयूं जेकॾहिं हू कंहिंखां उनमें हिमत कोन थी थिए पई, छो जो उन वीचारे वटि एतिरो अप्रोच कोन्हे या उन वटि एतिरा कैपेसिटी कोन्हे पैसनि जी, न उनखे माली, न उनखे ॿिए कंहिंजी। हू पंहिंजे शाम जो थको टुटो जंहिं महिल घर वञे थो पियो त उहो इहो कोन थो सोचे पियो त मां पंहिंजे एम्प्लॉयर जे ख़िलाफ़ु वञी करे हीउ दरवाज़ो कानून जो खड़कायां या छा करां। कॾहिं कॾहिं ईअं इन केस इहो जेको आहे तव्हां असां ॿुधो हूंदो हुओसीं त इहो थींदो आहे, अदरवाइज़ तमामु घटि ॿुधो वेंदो आहे। अच्छा साईं, पाण घणी बार बार मज़दूर जो ज़िक्र कयूं था त हाणे आम माण्हू या जेको कॉन्सेप्ट आहे मज़दूर जो, उहो त इहो ई आहे त जेको कोदर कुहाड़ी खणी लीमन जी गुद करे कंहिं रास को कमु करे किथे बजरी सीमेंट वारी वग़ैरह ढोए, उनखे मज़दूर चवनि था। असांजो जेको आम कॉन्सेप्ट आहे, जेको तस्वर आहे, कानून में मज़दूर खे कीअं डिफाइन कयो वियो आहे? उहे माण्हू जेके मुख़्तलिफ़ कंपनियुनि में फैक्ट्रीज़ में टाइपिंग जो कमु कनि था, सुपरविजन जो कमु कनि था, उहे मज़दूर न आहिनि? कानूनी डेफिनेशन जी, इन में डेफिनेशन जेकी आहे उहा अनस्किल्ड ऐं स्किल्ड जे हिसाब सां ॿुधायो वियो आहे। त उनमें बि जेकी इहा ॿुधाई वई आहे, उनमें मज़दूर जी डेफिनेशन मुताबिक़ स्किल्ड एंड अनस्किल्ड ॿिनि शयुनि में उनखे ज़ाहिर कयो वियो आहे ऐं उनखे पोइ वज़ाहत में बयानु कयो वियो आहे। स्किल्ड ऐं अनस्किल्ड जी उनमें पोइ सैलरी जो हिसाब बि ॿुधायो वियो आहे। अनस्किल्ड खे थोरो स्किल्ड खां घटि ॾिनो वियो आहे ऐं स्किल्ड खे थोरो वधीक ॾिनो वियो आहे। मज़दूर उहो जेको महिनत मज़दूरी जंहिंखे पाण असां चऊं त उहो पंहिंजे हथनि सां को कमु करे ऐं फैक्ट्रियुनि में, घरनि में या किथे बि उहो कमु करे, उहो उन खे मज़दूर चवंदासीं। ठीकु आहे। अच्छा साईं, पाण घड़ी घड़ी चऊं था, मां तव्हांखां जॾहिं सवाल पियो कयां जेकॾहिं हिन ते अमल न थिए त छा करणु खपे, तव्हां चओ पिया लेबर कोर्ट, NIRC वग़ैरह वग़ैरह। तव्हांजी माशाल्लाह प्रैक्टिस आहे, मूंखे बि थोरो टाइम थियो आहे प्रैक्टिस कंदे लेबर में। तव्हां छा था सम्झो, अॼु सिंध जे कोर्टनि में उहो हाल आहे? ख़ासि करे लेबर कोर्टुनि में, NIRC में उहो तव्हां पोटेंशियल ॾिसो पिया जो हू इन कानून खे एक्सरसाइज़ कराए सघनि, या जेकॾहिं को मज़दूर हुननि वटि पंहिंजी पिटीशन खणी वञे, पंहिंजी का दाह कूक खणी वञे त हू उनखे एंटरटेन करे सघनि, इंसाफ़ मिले थो? सिंपल ई मां चवंदुसि, इंसाफ़ मिले थो लेबर कोर्टुनि मां, NIRC मां आम माण्हूअ खे? या हू जेको नौकिरी मां जंहिंखे नेकाली मिले थी, सालनि जा साल हू चकरनि में पियो आहे? मां सम्झां थो त वॾे में वॾो जेको शायदि जेको एम्प्लॉयर आहे उहो वधीक ताक़तवर बि इन जे करे बणिजंदो थो वञे पियो जो असांजियूं कोर्टूं इंसाफ़ या त ॾियनि कोन थियूं, या जेकॾहिं ॾियनि थियूं त उहो वीचारो पंहिंजी उहो नौकिरियूं उहो पोड़ो थी थो वञे या उहो पंहिंजी उमिरियूं ॻारे थो वञे। ऐं इंसाफ़ जेकॾहिं इन जो इंसाफ़ जो जेको तरीक़ेकार आहे, जेकॾहिं उहो तकिड़ो हुजे त मां सम्झां थो त इन्हनि जेके कंपनीज़ आहिनि, जेके एम्प्लॉयर आहिनि, उन्हनि खे इहा ज़रूरत ई न थिए। बसि बदकिस्मती सां असांजे मुल्क में जेको आहे असांजियूं कोर्ट्स तमामु जेको आहे या त जेको आहे इंसाफ़ देरि सां कनि थियूं या त इंसाफ़ कनि ई कोन थियूं। ऐं जेको आहे असांजी कई कोर्ट्स में या इन्हनि लेबर कोर्ट्स में ॾिठो वियो आहे त असांजे रिटायर्ड माण्हुनि खे जेको आहे उहो भर्ती कयो वियो आहे, जॾहिं त यंग जेके आहिनि उहे जनरेशन जेके वधीक कमु करे सघनि था, वधीक टाइम ॾेई सघनि था। असांजे हर कंहिं डिपार्टमेंट में यानी कि 60 इयर्स जो हिकिड़ो तरीक़ेकार तयन आहे, पर असां वटि इन्हनि कोर्टुनि में असांजा रिटायर्ड जेके आहिनि न, उहे जजिस जेके आहिनि उहे आहिनि, वेठा आहिनि, या ब्यूरोक्रेट्स वेठा आहिनि, या मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि जिन्हनि खे उहे सीट्स ते विहारियो आहे, जेके वीचारा रिटायर थी चुका आहिनि। ऐं इन जे करे बि थोरो मां सम्झां थो त इंसाफ़ जेको आहे तकिड़ो कोन थो मिले पियो। उहो बि 100% उहा बि अपॉइंटमेंट आहे रिटायर्ड जजिस जी ई सही। पूरी सिंध में 2 जेको आहे सो ट्रांसफरेंशियल जेको लॉ तव्हां ॿुधायो IRA, उन तहत जेके NIRC बेंचिस हिननि खे क़ाइमु करियूं, पूरी सिंध में 2 आहिनि, हिकिड़ी सखर में, सा कराची में। उहो बि तव्हां ॾिसो था त कॾहिं कॾहिं त उन में 6-6 महीना बि असां ॾिसंदा आहियूं त मेंबर न हूंदो आहे। साॻियो हाल वरी जेको सिंध सूबे जो आहे इंडस्ट्रियल एक्ट सीरा जंहिंखे पाण चऊं था, उन तहत जेके लेबर कोर्टूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, उन्हनि में बि पाण ॾिसूं था जेके जजिस साहिबान आहिनि उहे वेहनि ई कोन था। वेहण मां मुराद इहो आहे त उन में मुक़ररी न आहे उन्हनि जी, त हू कीअं वेहनि, या हिकु जज खे 4-5 कोर्टुनि जी चार्ज ॾिनी वई आहे, उहा बि कराची ऐं सखर में। त अहिड़ी सूरत हाल में तमामु घणो मुश्किल आहे। सर तजवीज़ छा कंदो हुकूमत जे लाइ लॉ डिपार्टमेंट खे? मुंहिंजी तजवीज़ त इहा हूंदी त जेको कानून मज़दूर जे लाइ ठहे थो पियो, उन ते इफेक्टिव जेको आहे उन ते इम्प्लीमेंट थियणु लाज़मी आहे। जेसीं ताईं इम्प्लीमेंट न थींदो, एसी ताईं इहो माहौल बहितर कोन बणिजंदो। मां इन सां गॾु पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ऐड कंदुसि त ख़ासि तौर ते असांजे सिंध सूबे में जिन्हनि वायलेशन कई आहे
इलाही आहिनि, पर असां वटि को हिकिड़ो प्रेसिडेंट कोन्हे जो असां इहो ॿुधाए सघूं त बाबा हिन वायलेशन कई ऐं गवर्नमेंट जेको आहे उन जे ख़िलाफ़ ही एक्शन वरितो। पंजाब गवर्नमेंट में, पंजाब सूबे में तक़रीबन 2.1 मिलियन रुपया रिकवर कया विया 4000 कंपनीज़ ते फाइन इम्पोज़ करे। त जॾहिं असां इन्हनि खे सज़ाऊं न ॾींदासीं, कानून त ठही वेंदो आहे ऐं किताबनि में हूंदो आहे, इहो कानून ठहण खां पोइ असांखे इन ते इम्प्लीमेंट कराइणु लाज़मी आहे। इम्प्लीमेंट न थींदो त असां लेबर, असां पंहिंजे मज़दूर तबिके सां वॾी ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी करूं था पिया। त मुंहिंजो सजेशन इहा हूंदी त कानून ठहण सां गॾोगॾु जेको आहे उन ते अमल दरामद थिए ऐं ॿियो मज़दूर जे मसाइल खे अञा बि थोरो वधीक जेको आहे उन जे मसइलनि खे क्लोज़ थी करे उन खे असां सही नमूने जेको आहे उन खे उन सां गॾोगॾु जीअं हाणे गवर्नमेंट सिंध जेको आहे हिकिड़ो लेबर कार्ड इशू कयो, मज़दूर कार्ड, इहो हिकिड़ो गुड ज़बरदस्त इनिशिएटिव आहे ऐं इनखे अञा वधीक प्रमोट कयो वञे। इहो न आहे त अॻुवाट EOBI या जेके ॿियूं सहूलियतूं कानून ॾिए थो मज़दूर खे, पोरियत खे, त उन्हनि जी फरहमी यकीनी बणाइनि। बिल्कुलु यकीनी बणाए ऐं ॿिया उन में अञा बि जेको आहे मज़दूर वीचारो जेको आहे, जेके जेसीं ताईं असां मज़दूर वीचारे खे अप न कंदासीं त उन जी औलाद, उन जा जेके ख़ानदान आहे उहो अप न थींदो ऐं मुल्क जी तरक़ी कोन थी सघंदी। ठीकु आहे अब्दुल अज़ीज़ दाहिर साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं नाज़रीन, इन सां ई असांजे प्रोग्राम जो वक़्तु वञी पुॼाणी थो पहुचे। उमेद कयूं था त हीउ प्रोग्राम अव्हांजे लाइ ज़रूरु लाभाइतो साबित थींदो। मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह अॻे हफ़्ते वरी का नए महिमान ऐं नई टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। अल्लाह निगहबान।